أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ادعوهم لآبائهم هو أقسط عند الله فإن لم تعلموا آباءهم فإخوانكم في الدين ومواليكم وليس عليكم جناح فيما أخطأتم به ولكن ما تعمدت قلوبكم وكان الله غفورا رحيما. अवां उन्हनि खे उन्हनि जे पीअनि जे तरफ़ मंसूब करियो. इहो तरीक़ो अल्लाह पाक वटि वधीक ख़ूब इंसाफ़ वारो आहे. पोइ जेकॾहिं न ॼाणो तव्हां उन्हनि जे पीउनि खे त पोइ हू तव्हांजा दीनी भाउर आहिनि ऐं तव्हांजा दोस्त आहिनि ऐं जेका तव्हां खां ग़लती थी वई उन में तव्हांजे मथां को गुनाह न आहे, को गुनाह न थींदो. पर जेको ॼाणी वाणी तव्हां करियो उन जो अलबत्ता गुनाह आहे ऐं अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे. हिन जो ताल्लुक़ जेको आहे उहो मथियां आहे त अल्लाह ताला फरमायो त जिन खे तव्हां ज़बान सां चओ था त हीअ असांजो पुटु आहे, ज़बानी पुटु कंहिंखे बनायो था. कॾहिं कंहिंखे औलाद कोन हूंदो आहे त पोइ यानी कंहिं ॿार खे कंहिंखां वठंदो आहे ऐं पोइ चवंदो त हीअ मुंहिंजो पुटु आहे या हीअ मुंहिंजी न्याणी आहे. त अल्लाह ताला मथे आयत में फरमायो त जिन खे तव्हां ज़बान सां पंहिंजो पुटु बनायो था या त उहे तव्हांजा के हक़ीक़ी पुट कोन था थी वञनि. इहा सिर्फ़ु तव्हांजी ज़बानी ॻाल्हि आहे ऐं अल्लाह ताला उहा ई ॻाल्हि फरमाए थो जेको हक़ु आहे ऐं अल्लाह ताला ई सिधे राह जे तरफ़ रहनुमाई फरमाए थो. हिते अल्लाह ताला उन्हनि जे बारे में फरमायो त उन्हनि खे तव्हां पंहिंजे पीउनि जे तरफ़ मंसूब करियो. यानी जेॾीमहिल उन जे बारे में पुछो वञे त हीउ कंहिंजो पुटु आहे त पोइ तव्हां ईअं न चओ त हीउ मुंहिंजो पुटु आहे, बल्कि तव्हां इहो चओ जेको हुनजो वाक़ई हक़ीक़ी पुटु आहे उन जे बारे में उनखे चओ त हीउ हुनजो पुटु आहे. अल्लाह ताला फरमाए पियो त जेकॾहिं तव्हांखे उन्हनि जे पीउनि जे बारे में ख़बर न हुजे त हुन जे पीउ जो हक़ीक़ी नालो कहिड़ो आहे त पोइ तव्हांजा दीनी भाउर आहिनि ऐं तव्हांजा दोस्त आहिनि त तव्हां इहो चओ. इहो न चओ त हीउ मुंहिंजो पुटु आहे. ऐं जेको कुझु तव्हां ग़लतीअ सां कयो उन में तव्हांजे मथां को गुनाह कोन्हे. पहिरीं थियो ग़लतीअ सां कंहिंखे तव्हां चई छॾियो, पर जंहिंखे ॼाणी वाणी करे तव्हां करियो. हाणे अल्लाह जो हुकुम अची चुको आहे, हाणे बि तव्हां ॼाणी वाणी कंहिंखे ईअं चओ ऐं संजीदगीअ में बि तव्हां जेको आहे सो उनखे पंहिंजो पुटु चओ. केरु पुछे त वाक़ई तव्हां ॿुधायो ही कंहिंजो पुटु त चओ तव्हां मुंहिंजो ई पुटु आहे, हालांकि उहो तव्हांजो पुटु कोन्हे. त इहो तव्हां ॼाणी बुझी करे गुनाह कयो. अल्लाह फरमाए पियो त पोइ इन में अलबत्ता तव्हांजे मथां पकड़ आहे ऐं इन खे बि वकान अल्लाह गफ़ूर रहीमा. अल्लाह ताला वॾो बख़्शणहार ऐं वॾो महिरबान आहे. जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि गुनाह त तव्हांखे थियो, पर जेकॾहिं तव्हां तौबा कंदव त पोइ अल्लाह ताला इहो बि तव्हांखे बख़्शे छॾींदो. छो त अल्लाह रब्बुल आलमीन महिरबान बि आहे, बख़्शणहार बि आहे. हिन में असल में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अरब में इहा ॻाल्हि हूंदी हुई जो जंहिंखे ज़बान सां पुटु चई छॾियो त पोइ उनखे पुटु ई सम्झंदा हुआ सभिनी शयुनि में. ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हिकिड़ो सहाबी हो, अञा नंढो हो, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं निकाह थियो हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां, त पोइ हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला जो ॼण के ग़ुलाम हो, ॿार हो, हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला. पोइ हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला पंहिंजो सभु कुझु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते
निसार करे छॾियो, लिटाए छॾियो। उन में इहो ग़ुलाम बि पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। वरी हिन जो पीउ, हिन जो चाचो, वॾो डिघो किसो आहे, ॻोल्हींदा ॻोल्हींदा पहुता। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बग़ैर कंहिं फिदीअ जे ई तव्हांखे ॾियूं था, जेकॾहिं पाण वञणु चाहे त। पर पोइ हज़रत ज़ैद जेॾीमहिल ॿुधो त हज़रत ज़ैद चयो त न, आउं तव्हां वटां कोन थो वञणु चाहियां, भले मुंहिंजो पीउ हुजे, भले मुंहिंजो चाचो हुजे, पर आउं तव्हांखे कोन थो छॾणु चाहियां। इन ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे पंहिंजे कच्छ में विहारे ऐं पाण फरमायो त मूं हिनखे पंहिंजो पुटु बनायो। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद इब्न हारिसा रज़ियल्लाहु ताला खे पंहिंजो पुटु बनायो। त सहाबा फरमाईंदा त ही आयतूं नाज़िल थियण खां पहिरीं असां उन्हनि खे चवंदा ई हुआसीं ज़ैद इब्न मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु। पर ही आयतूं जॾहिं नाज़िल थियूं त अल्लाह रब्बुल आलमीन मना फरमायो त जंहिंखे तव्हां ज़बानी पुटु चयो आहे उन खे जेॾीमहिल उन जो नसब बयानु करण जी ॻाल्हि अचे त पोइ उन जो असली जेको पीउ उन जो नालो वठो। उन खां पोइ असां उनखे चवणु लॻासीं ज़ैद इब्न हारिसा रज़ियल्लाहु ताला, जेको असुलु हुन जो पीउ हो उन जे नाले सां। बहरहाल यानी तव्हां जेकॾहिं पंहिंजे ज़बानी पुट सां मोहबत में ऐं ताल्लुक़ वारो मामिलो करियो, सुठो हुस्न सलूक करियो, त इन खां तव्हांखे रोक कान्हे। पर तव्हां ॿियनि अहकाम में हक़ीक़ी तौर ते, मसला हाणे इहो पुटु इहो वॾो थी वियो, अॼुकल्ह बि ईअं थिए थो, हाणे वॾो थी वियो त हाणे ही हक़ीक़ी पुटु थोरी आहे। हाणे हुनखे परदे जे एतबार सां बि जेको त उन खां औरतूं परदो ई कोन पियूं कनि। जंहिं माण्हूअ उनखे जेको आहे सो ज़बानी पुटु चयो, उनजी ज़ाल जेका आहे उहा उनजी माउ थोरी आहे, उहा त धारी आहे उनजे लाइ। पर हू वॾो थी वियो, उन खां बावजूदि चवंदा हीउ त असांजो पुटु आहे, हालांकि हू नामहरम आहे। हाणे हिन खां परदो आहे, हिनखे घर में ईअं अचणु न ॾिजे। हे अलाह पाक जा हुक्म आहिनि। अहिड़े तरीक़े सां मीरास जे मामले में चुनाचे इन ई यानी हूअं त जेकॾहिं को माण्हू कंहिंखे शफ़क़त जे करे, कंहिंखे मोहबत प्यार जे करे पुटु थो चए, पाण वटि चवंदा आहिनि बाबा पुटु, शफ़क़त जे करे चवंदा आहिनि। पर इहो बि बहितर त न चइजे, छो त ज़ाहिरी तौर ते हिन क़ुर जी आयतुनि जे ख़िलाफ़ थो थिए। हीउ तव्हांजो पुटु थोरी आहे, तव्हां हिनखे पुटु छो पिया चओ। ऐं इन सां वरी जीअं अरब में इहा ॻाल्हि थी त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद इब्न हारिसा खे पंहिंजो पुटु बनायो हो। बाद में वरी अल्लाह पाक इहो हुकुम नाज़िल कयो त हज़रत ज़ैद जेॾीमहिल पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनी, हज़रत ज़ैनब बिन्त जहश खे, त अल्लाह ताला फरमायो त हाणे तव्हां हिन सां निकाह करियो। इद्दत गुज़ारण खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां हुकुम आयो त तव्हां ज़ैद जी यानी पंहिंजे इन पुट जी जंहिंखे तव्हां ज़बानी पुटु बनायो आहे उन जी तलाक शुदा औरत सां तव्हां निकाह करियो, ताकी अरब जे अंदरि जेका इहा यानी ग़लति रस्म ऐं ग़लति शइ दिलनि में घर करे वई आहे उहा ख़तमु थी वञे बिल्कुलु। चुनाचे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैनब रज़ियल्लाहु ताला सां निकाह कयो। पर अरब जेके जाहिल हुआ, पंहिंजी जाहिलियत जे करे काफ़िर मुशरिक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इल्ज़ाम लॻाइण लॻा, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पुट जी ज़ाल सां जेको आहे सो चाहे निकाह कयो आहे। हालांकि हज़रत ज़ैद जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु कोन हो, उहो त ज़बानी हुई, पुटु त उहो हारिसा रज़ियल्लाहु ताला जो हो। त इन करे उलमा फरमाईंदा त ज़बानी तौर ते बि कंहिंखे पुटु न चइजे। पुटु त उहो उन जो आहे जंहिंजो हक़ीक़ी हुन जो पीउ आहे। बहरहाल त हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त जेको तव्हां खां ग़लतीअ में थी वियो सो थी वियो, उन ते तव्हांखे को गुनाह कोन्हे। पर जेको ॼाणी बुझी करे तव्हां करियो त पोइ उन में तव्हां ते पकड़ आहे। पर उन में बि जेकॾहिं तौबा कंदव त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे बख़्शे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन में